सभनी जूं झूलण शाह। लाल झूले लाल झूले लाल झूले लाल 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 ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले 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 लाल आयो लाल झूले 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 लाल आयो लाल ओ जिंदा पीरो डेरो लाल लाल साईं डेरो ओ लाल जिंदा पीरो डेरो लाल लाल साईं डेरो लाल झूले 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 लाल आयो लाल। विश्व कल्याण श्री झूलेलाल चालिया महोत्सव का भव्य समापन भगवान श्री झूलेलाल जी की भव्य शोभा यात्रा का उद्घाटन करने भारत सरकार के पूर्व उप प्रधानमंत्री श्री लाल कृष्ण आडवाणी जी हमारे बीच पधार चुके हैं। देश की राजनीति में लाल कृष्ण आडवाणी जी पूर्व उप प्रधानमंत्री का योगदान अद्वितीय है। वह अपने सिद्धांतों पर उन्हें भाजपा रूपी वट वृक्ष का जड़ कहा जाए तो कोई अतिशयोक्ति नहीं होगी। स्वयं को गौरवान्वित महसूस कर रहा है। ओ लाल सबई जो झूले। पूनम भारद्वाज जी से महेंद्र नागपाल जी से योगदान दिया है। मेरे दिल से जनता का अभिनंदन और स्वागत करते हुए दादा करने जा रहे हैं। और महेंद्र सनपाल जी दिल्ली समाज में एक अद्वितीय स्थान रखते हैं, जिनकी निस्वार्थ निष्काम सेवाओं से सिंधी समाज आगे बढ़ता जा रहा है। और आज हमारा गर्व है कि हम दादा के हाथों से इन्हें सिंधु रत्न का सम्मान देने जा रहे हैं। सबई चौ मैं और अब मैं लालचंद मूलचंदानी परिवार जो आज दादा राधामल तलरेजा जी से निवेदन है आकर के उनका स्वागत करें। हाँ। परिवार मनोहर लाल वतवानी परिवार, हमारा भाई अध्यक्ष पूज्य सिंधी पंचायत भरत वतवानी परिवार, ये भरत भाई वतवानी की ही प्रेरणाएं हैं। माननीय श्री लाल कृष्ण आडवाणी जी आशीर्वाद देने के लिए श्री झूलेलाल भाई भरत वतवानी जी और सारिका जी माला पहनाते हुए आशीर्वाद लेते हुए आयो लाल सबई हमारे बीच में सुरेंद्र वधवा जी मुख्य संयोजक श्री झूलेलाल चालिया महोत्सव, इन्हीं की प्रेरणाओं से ये मेला विशाल रूप लेके पूरे विश्व लेवल पे अपना परचम फहरा रहा है। आयो लाल सबई
अब हमारे भाई साजन जिनकी प्रेरणा से हमारा ये स्वागत करेंगे। आयो लाल सबई चो झूलेलाल। आज भव्य शोभा यात्रा का उद्घाटन हमारे दादाजी कर रहे हैं। मैं सभी से प्रार्थना है, थोड़ा पीछे हो जाए जी, थोड़ा प्लीज। जिनका स्वागत हो चुका पीछे हो जाए। सबका लाए तंहिंखां अॻु में तव्हां खां क्षमा मांगणु चाहियां थो कि मां समय ते कोन आयुसि। उन ॾींहुं चयो हो त मूंखे थोरी देरि थींदी, उन ॾींहुं घणेई प्रोग्राम आहिनि मुंहिंजा, पर मां अची पहुतो आहियां, तंहिंजी मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे। ऐं हेॾो शानदार फंक्शन तव्हां कयो आहे, सुंदर फंक्शन कयो आहे, तंहिंजे लाइ तव्हां सभिनी सिंधियुनि खे घणियूं घणियूं वाधायूं। इन ॻाल्हि जो मूंखे अफ़सोस ज़रूरु आहे त हींअर जॾहिं आज़ादी मिली, असांखे भारत खे आज़ादी मिली अंग्रेजी राज मां, पर तंहिंसां गॾोगॾु तव्हां अख़बारुनि में पढ़ियो हूंदो त हाणे चयूं त सिंध जेको आहे सो पाकिस्तान जो हिसो थी वियो। ऐं मां सम्झां थो त हिंदुस्तान में जेतिरा सिंधी आहिनि दुनिया जे ॿिए कंहिं हिसे में कोन्हनि जेतिरा सिंधी हिंदुस्तान में आहिनि। ऐं हिंदुस्तान में हुननि जेका पंहिंजी धाक विहारी आहे ऐं जेको असरु हिते हिंदुस्तान में कयो अथनि सो गज़ब जो असरु आहे। मां नथो सम्झां त ॿिए कंहिं भाग में दुनिया जे एतिरा सिंधी एतिरा प्रभावी सिंधी हूंदा जेतिरा हिंदुस्तान में आहिनि। ऐं तव्हांजे लाइ पंहिंजे लाइ अॼोके जेको फंक्शन आहे सो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, उदाहरण आहे त केॾो प्रभाव आहे सिंधियुनि जो सॼे हिंदुस्तान में। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु हिते अचण में, ऐं मूंखे अखर कोन्हनि जंहिंसां तव्हांखे मां वाधायूं ॾेई सघां हिन फंक्शन जे लाइ। तमामु ख़ुशी थी, हद ख़ुशी थी, एॾी ख़ुशी थी त मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त दुनिया में जेके फंक्शन ते मां वियो हूंदुसि कॾहिं अहिड़ो फंक्शन मूं कोन ॾिठो।
भाई 2 मिनट के लास्ट